हाणे असद उमर साहब चवनि था त आदमशुमारी नए सिर शुरू थींदी आहे, ईंदड़ महीने खां हुनजो प्रोसेस स्टार्ट थींदो, पर गॾोगॾु पाण ई चवनि पिया त CCI खां बि असीं मंज़ूरी वठंदासीं। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल में त एतिराज़ कंहिंखे न हूंदो, लेकिन हीउ थींदो कीअं? पहिरीं त हुन नुक़्ते ते ॻाल्हायूं त टेक्नोलॉजी जो वरी कहिड़ो इस्तेमालु पियो आणिजे। वरी को शिबली फराज साहब को नई मशीन ठाहे वरिती आहे जेको पंहिंजे मुंहुं वञी ॻोठनि में घिटियुनि में माण्हू ॻिणी वठंदी। ई कहिड़ी टेक्नोलॉजी अचण वारी आहे? प्रॉब्ली नादरा जे डेटाबेस खे इस्तेमालु करण जी ॻाल्हि थी रही हूंदी, लेकिन असां वटि मतिलबु कई न मतिलबु लखनि में माण्हू करोड़नि में आहिनि जिन्हनि वटि शिनाख्ती कार्ड न आहे, डेटा एंट्री न आहे। लेकिन बहरहाल अगरि बिस्मिल्लाह करे ही कराइनि बि था आदमशुमारी नए सिरे सां, त इहो कहिड़ी गारंटी आहे त उहा जेका आहे उहो शफ़ाफ़ ऐं मुनसिफ़ाणी हूंदी, ऐं उहा जेका आदमशुमारी जेका थींदी जंहिंमें पाण चवनि था शायदि 15-20 महीना लॻनि, 15-16 महीना त पाण चवनि 18 महीना 18 महीना लॻंदा। 18 महीननि जो मतिलबु इहो थियो त 1.5 साल। इलेक्शन 2 सालनि खां पोइ आहे, यानी इलेक्शन खां 6 या 5 महीना पहिरीं अगरि आदमशुमारी कंप्लीट थी वई त हुनजा नतीजा अची रहिया हूंदा। अच्छा, उन महिल अगरि कंहिं सूबे ख़ासि तौर ते सिंध अगरि पंहिंजे तहफ़ुज़ात जो इज़हार कयो, चयो त सेंसस फ्रॉड आहिनि, जे पोयां ग़लति थिया, जे हुन खां अॻु वारा ग़लति थिया, त पोइ छा थींदो? फ़र्क़ु न पवंदो। यानी ॻाल्हि इहा आहे त ही मूंखे बार बार इहो लॻे थो, हिकिड़े पासे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं इलेक्ट्रोल रिफॉर्म्स जे नाले ते हिकिड़े तकरारी फिज़ा क़ाइमु थियल आहे 2023 जे इलेक्शन लाइ। मथां वरी ही सेंसस वारो जेको इशू आहे, ऐं हिन में ही अगरि इहे बि तकरारी थी पिया त पोइ टाइम किथे हूंदो त हू जेका फिज़ा ठहियलु हूंदी हुन महिल अगरि आउं सम्झां, अगरि उमेद त ईअं न थींदो, ख़्वाहिश त मुंहिंजी आहे ईअं न थिए, हिन दफ़े आदमशुमारी वाकई में मुनसिफ़ाणी ऐं शफ़ाफ़ थी वञनि, पर जे न थिया त पोइ मंज़रनामो छा हूंदो? त इलेक्शन मथे ते बीठा हूंदा ऐं सूबनि में पॉलिटिक्स थी रही हूंदी आदमशुमारी ते। यानी पोइ अगेन ही को सुठो सौड़ त कोन हूंदो, ऐं ज़ाहिर आहे पोइ 6 महीननि या 5 महीननि खां पोइ जेके इलेक्शन थी रहिया हूंदा उन में ही वॾो मुद्दो थी उभरी ईंदो, ऐं हुन में वरी हिकिड़ो कार्ड इस्तेमालु थियणु शुरू थी वेंदा जेको मुबैना तौर ते चयो वञे थो। ऐं त नथो मञा त को बलूचिस्तान कार्ड हूंदो आहे या KPK कार्ड हूंदो आहे या सिंध कार्ड हूंदो आहे, लेकिन बहरहाल उहे जेके बि कार्ड्स आहिनि उहे निकिरंदा। हिकिड़ो वरी नई फिज़ा ठहे पई, तंहिंजे करे मूंखे बार बार घबराहट थिए थी त छा 23 में इलेक्शन खां पहिरीं कुझु को अहिड़ो माहौल जुड़े पियो जीअं चइजे त बाबा न असांजे मुल्क में इलेक्शन ऐं जमहूरियत हरू भरू को घणो, मिसाल मूंखे तव्हांखे ख़्यालु अची बि सघे थो यार तव्हां क़ाबिल न आहियो इन शयुनि जे।